मीरपुर माथेलो में सिंध प्राइवेट इंस्टीट्यूशन्स नेटवर्क के सॾ ते सियासी समाजी ऐं घण धुरिन पारां तालीम के ताला नामंजूर के इनवान हेठ रैली कढी वई। रैली में शरीक अगवाणन जो संदन चवण हो तो सिंध सरकार पारां किरोना जो जवाज़ बणाए तालीमी इदारा अणॼातल मुद्दे ताईं बंद करे सिंध के शागिर्दनि के रोशन मुस्तक़बिल मथां राताओ हणी बंद करे छॾिया आहिनि, जेका संदन ज़्यादती आहे। इन अमल ख़िलाफ़ असीं सख्त लफ्ज़न में मज़म्मत करूं था। इन हवाले से अगवाणन अली नवाज़ जलबाणी, मैडम शाइस्ता खोसो, मोहम्मद इसाक लगारी ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां हिन रीत वीचार वंडींदे चयो त तालाबंदी खत्म कयो ऐं स्कूल खोल रहा हो। अगर स्कूल न खोलंदा त असांजा नस्ल तबाह थी वेंदी। इहा नस्ल असां तबाह थियण न ॾींदासीं। गहरी नज़र विझूं था ख़बर पवंदी तालीम हिकिड़ो वाहिद वेपन आहे, हिकिड़ो वाहिद ज़रियो आहे जिते पूरी दुनिया तरक़ी कई आहे। पर असांजी बदकिस्मती आहे त पाकिस्तान आज़ाद थियण ताईं अॼु ताईं असांजी तालीम सां वेदन कया विया आहिनि। असांजी तालीम खे हलण ॾिनो वियो आहे। हाणे वरी ताज़ो ई जेको कोविड जी आड़ में जेको तालीमी इदारनि सां तनाव मां चवां थो जेकी कई वई आहे, जेकॾहिं इहा जल्द खां जल्द ख़तमु न कई वई त अॼु असां सॼियूं प्राइवेट इदारा जेके तमदीन में आहियूं, रोडनि ते आहियूं, मीरपुर में आहियूं। एक साल के अंदर 22 ॾींहं सिर्फ़ शागिर्दनि तालीम हासिल कई आहे। ईअं ई ख़ाली प्रमोट कयो आहे बग़ैर कंहिं तालीम ॾे करे असां घुर कयूं था त फौरी तौर ते स्कूल खोलिया वञनि। एहतजाज जो ज़ाइरो नाज़रीन, सियासी समाजी धुरिन के अगवाणन पारां बिना देर तालीमी इदारा खोलण जो मुतालबो कयो आहे। इदारा न खोलण की सूरत में एहतजाजी तहरीक हलाइण जो पिण चिताव ॾिनो आहे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथेलो।